दोस्त है अज़हर डूनारी रोड़ी से ताल्लुक़ रखे तो उन्हीं हिकिड़ो नाविल लिखियो है ब्लैक बर्ड एंड वाइट केज जे नाले सां। वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सही है। असां सां बुनियादी मसलो जो मां उन तरफ़ अचां थो, पहिरीं इहो तव्हांखे ॿुधायां त असांजूं अविलियतूं कहिड़ियूं आहिनि। छा असांजी अविलियत किताब आहे? सवाल आहे। असीं केॾा पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, असांखां इहो सवाल ठहे थो पियो त महीने में 6 महीननि में साल में असां केतिरी किताबनि जी शॉपिंग कंदा आहियूं। ऐं उन सवाल जो जवाबु जेको आहे मूंखे माना मायूसी थींदी त असां तमामु घटि माण्हू जेके दोस्त ॾिसंदासीं जेके माना किताब पढ़ंदा हुजनि। किताब पढ़ंदड़ घटि आहिनि। असांजी ज़िंदगी टीवी ऐं मोबाइल जे विच में गुज़रे थी। नो डाउट माना उहा शयूं बि उहे बि ज़रूरी आहिनि, पर किताब जेको आहे उहो घटि जेको आहे पढ़ियो वञे थो पियो। ॿियो असां सां मसइलो इहो आहे त जेका ॿोली आहे उहा हिकु त अंग्रेज़ी सिखंदे सिखंदे 20 साल गुज़री था वञनि ऐं उहा उन सेंस में असांखे कोन थी अची सघे जो असां का लिटरेरी जॉनर कंहिं ते असीं जेका प्रेज़ेंटेशन ॾेई सघूं। इहो हिकिड़ो इशू आहे वॾो। हाणे जंहिंखे थोरी घणी अंग्रेज़ी अचे बि सही, अचे बि थी त उनखे माना पहिरियों त मुआशिरो जेको आहे, हाणे शेख अयाज़ जीअं उर्दू में लिखणु शुरू कयो त उन्हनि खे ईअं धिकियो वियो त तव्हां उर्दू में लिखो था। माना हिकिड़ी जेका ॿोलियुनि जी जेका लिंग्विस्टिक जेका मां सम्झो एक्सट्रीमिज़म आहे उहा न हुजणु घुरिजे। इंटरकल्चरल कम्युनिकेशन में मतिलबु ॿोलियूं जेके आहिनि उहे वॾो किरदारु अदा कंदियूं आहिनि। बहरहाल इहो हिकिड़ो वॾो सबबु आहे जो जेके अदीब सिंधी में लिखनि था, पहिरियों त नाविल या नसर या पोइट्री में जेके इशूज़ आहिनि उहे पंहिंजी जाति आहिनि, पर तमामु घटि आहिनि। असांजो माण्हू जेको मुआशी तौर ते बहरान जो शिकार आहे, इन करे हू थोरो घणो पढ़े थो त वरी उहो ब्यूरोक्रेसी जे वर चढ़ियो वञे। हाणे हिकिड़ो दोस्त जेकॾहिं उहो माना कुझु न कुझु लिखण जी कोशिशि करे थो, वरी CSS तरफ़ उनखे CSS करणु घुरिजे, पर बाद में जेकॾहिं उहो हेपाटाइटिस B ऐं C जूं इंजेक्शन खपाए ऐं चए त आउं अदीब आहियां, इहा अजीब ॻाल्हि आहे ऐं ईअं थी रहियो आहे। ऐं उन खां अलावा जेको तर्जुमो आहे उहो ॿोली खे तमामु घणो जानदार ठाहींदो आहे। मिसाल तौरु हाणे अॼु तव्हां वटि जेको लिव्ड राइटर मां सम्झो त गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में पालो कोयलो आहे, जेको नॉन नेटिव आहे, इंग्लिश राइटिंग कोन थो करे पियो, स्पेनिश आहे या उनजी पोर्चुगीज़ आहे, पर उनखे सुठा तर्जुमान मिली विया त असां वटि सभिनि वटि आहे। अहिड़े नमूने कंहिं दौर में रूसी अदब जेको आहे, असां सिर्फ़ु इन करे उन्हनि जा नाला दोस्तोवेस्की जा या असां जेको शोलोखोफ जा नाला इन करे असांखे अचनि था जो उहे अंग्रेज़ी में तर्जुमो थिया आहिनि। इन टाइम एलिफ शफ़क़ सुठो लिखे थी, पेपर तर्जुमा उन्हनि जा। या मिसाल ओरान पामोख आहे, उनखे बहितरीनु क़िस्म जो कहाणी जो हुनुरु आहे। असांजे नाविल में कहाणी पुणो जेको आहे उहो, छाकाणि त इंग्लिश सिंटेक्स जेको आहे उहो एॾो आसान कोन आहे जीअं उन ते ग्रिप हासिलु कजे। ऐं इन सां गॾु ऐं इहो ॿुधाईंदुसि त जीअं हिकिड़ी बराज कचरू जी थ्योरी आहे, उन 3 सर्किल्स में ॿुधायो आहे त नेटिवाइज़ेशन हिकिड़ी उहा अंग्रेज़ी आहे जेका अमेरिकन्स, ब्रिटिशर ऐं जेके कैनेडा या ऑस्ट्रेलिया उहे माण्हू इस्तेमालु कनि था पिया, उन्हनि जी नेटिव लैंग्वेज आहे। ऐं ॿियो सर्किल इहो आहे त जिते अंग्रेज़ जेके विया ऐं उन्हनि हुकूमत कई, उन्हनि कॉलोनियूं ठाहियूं, पोस्ट कॉलोनियल कंट्रीज़। असां पोस्ट कॉलोनियल कंट्रीज़ में अचूं था पिया ऐं असां वटि अंग्रेज़ी जो रूप जेको आहे उहो मैकॉलियन ज़्यादा रहियो आहे, शेक्सपियरियन घटि रहियो आहे। असांखे अंग्रेज़ी ॿोली सिर्फ़ु पावर जे लाइ खपे, ताक़त जे लाइ खपे, इस्तेसाल लाइ खपे ऐं मतिलबु अहिड़नि इम्तिहान पास करे वरी ॿियनि ॿारनि माना माण्हुनि ते जबर करण लाइ खपे। त इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। तव्हांजी ॻाल्हि लाइ वापसि ईंदुसि त असां वटि जेको तख़लीक़ी अमल आहे, तख़लीक़ी अमल तमामु घटि थिए थो पियो। माना क्रिएटिव राइटिंग जेका आहे उहा न किथे का सेखारी वञे थी। हाणे ईअं किथे बि कोन आहे त असीं किथे पढ़ूं ऐं उते इहो चइजे त बाबा तव्हां शॉर्ट स्टोरी लिखो या जेको कुझु लिखियो आहे या कहाणी लिखो या नाविल लिखो त चेक करायो या उन ते को टेका टिप्पणी थिए या कुझु थिए, अहिड़ो को माहौल कोन आहे। ऐं इहा हिकिड़ी वॾी वजह आहे त असां वटि अंग्रेज़ी जेके आहिनि उहा, अच्छा पब्लिशिंग जो वॾो मसइलो आहे, उर्दू सिंधी सां बि आहे, पर अंग्रेज़ी पब्लिशिंग जे लाइ माना वॾे में वॾो इशू हिकिड़ो। मिसाल तौरु को माण्हू अंग्रेज़ी में किताबु लिखे थो त उहो माना मथे ते खणी वञी पाण छपे, छपराए ऐं घर घर वञी जेको आहे सो उन्हनि जी कापी पहुचाए वञे। सो इहे कुझु शयूं आहिनि जेके हिकिड़ा अलमिया आहिनि माना असांजे समाज जा।
हिकिड़ी डेड सोसाइटी में जेकॾहिं माण्हू इहा कोशिशि बि करे थो पियो त पहिरियों त उनखे धकियो वञे थो बाबा तूं जेको आहे इहा कहिड़ी अंग्रेज़ी पियो करीं या अंग्रेज़ी पियो करे अंग्रेज़ी में पियो लिखीं, इहे सभु शयूं आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो पुराणे माना असांजो क्लासिकल दौरु जेको आहे उन में काफ़ी अहिड़ा माण्हू हुया जिन तमामु घणी कोशिशि कई। परमानंद मेवाराम आहे, कड़ूमल आहे, उन्हनि सुठा तर्जुमा कया, या साईं जीअं डॉक्टर रफ़ीक साहब जेको आहे ॻाल्हि कई, त मिर्ज़ा कलीच बेग आहे, उन्हनि तमामु सुठा तर्जुमा कया। ऐं तव्हांजी ॻाल्हि खे ओवरऑल माना इन पैराए में खणी ईंदुसि त असां वटि माना अंग्रेज़ी में लिटरेचर या लिंग्विस्टिक्स या इन्हनि इल्मनि ते लिखण लाइ तमामु घणी जेका आहे उहा ज़रूरत आहे, उन्हनि जो स्पेस काफ़ी आहे। साईं, गेटिंग बैक टू यू, ट्रांसलेशन्स जेके बि आहिनि पूरी दुनिया में थियनि थियूं। इवन असां ताईं जेको रशियन, जर्मन ऐं फ्रेंच लिटरेचर पहुचे थो उहो ट्रांसलेशन्स जे थ्रू ई पहुचे थो। इंग्लिश लैंग्वेज हिकिड़े मीडियम जो हिते किरदारु अदा करे थी, ऐं असां ट्रांसलेशन जी सिग्निफिकेंस खे किथे इग्नोर नथा करे सघूं, अवॉइड नथा करे सघूं। पर असां ॾिसूं था त पार्टीशन खां पोइ हिकिड़ो वॾो गैप आयो आहे ट्रांसलेशन्स में। सिंधी जेके आउं सम्झां थो त सिंधी राइटर्स जी सिर्फ़ु इहा रिस्पॉन्सिबिलिटी न आहे त हू इंग्लिश में लिखनि, बल्कि सिंधी वर्क जेको आहे हू केतिरो ट्रांसलेट कनि था पंहिंजो इंग्लिश में दुनिया खे पढ़ाइण जे लाइ। त आउं उन क्वेश्चन ते तव्हां न ईंदुसि त थोरो कंपेयर कजो त पार्टीशन खां पहिरीं असां वटि इहा शइ ॾाढी पावरफुल हुई, ऐं हिंदू राइटर्स जिन कमु कयो पिए पोइ हिकिड़ो वॾो गैप आहे। ऐं अॼु असांजो लतीफ़ जी वर्ली का को वर्क हूंदो, ट्रांसलेशन्स त आहे, एक्सप्लेनेशन्स या बायोग्राफी जेका असां दुनिया खे पढ़ाए सघूं। उन कंटेक्स्ट में तव्हां ट्रांसलेशन्स खे कीअं ॾिसो था? हा, आउं तव्हांजे सुवाल ॾांहुं पहुचां थो, कुझु ऐड कंदुसि जंहिंमें शौकत साहब कुझु चयो त असां वटि इंग्लिश खे वॾी इंपॉर्टेंस छो थी ॾिनी वञे। हाणे ॿ शयूं आहिनि न, जेको एरिक फ्राम जी तव्हां पढ़ियो हूंदो त वी वांट टू बी समथिंग और वी वांट टू हैव समथिंग। हाणे असां जेको आहे वी वांट टू हैव समथिंग, असां सभु ओॾां था वञूं। हैव समथिंग मां इहो आहे त असां वटि गाॾी कहिड़ी आहे, बंगलो कहिड़ो आहे, बैंक बैलेंस केतिरो आहे, वी वांट टू हैव मोर एंड मोर, पर असां वटि लाइफ कोन्हे। सिखण खे इंग्लिश सिखण खां पोइ राइटिंग लाइ छो नथो वञे? उहा छा आहे जो पाण सभु पावर खे आइडियलाइज़ कंदा आहियूं। नंढड़े ॿार खां तव्हां पुछंदो त टीचर थींदो या पुलिस वारो थींदो, चवंदा पुलिस वारो थींदो। त पावर खे पाण सभु आइडियलाइज़ कंदा आहियूं नंढे हूंदे खां वठी। इन जे करे असां इंग्लिश इज़ पासपोर्ट टू प्रॉस्पेरिटी, त असांखे प्रॉस्पेरिटी कीअं ईंदी अचो CSS कयूं, बजाए जो असां वटि सुठा नौजवान राइटर आहिनि जिन लिखियो आहे, जंहिं वही जतो इहो नालो खयो वियो, जंहिं पंहिंजो बुक लिखियो समटाइम्स, ऐं उहो बुक मार्केट में रखियो, 6 महीना कंहिं वरितो ई कोन। त असांजे नौजवान राइटर खे रीडरशिप त मिले, पहिरीं उनखे पब्लिशर्स मिलनि, उनखे उहा सोसाइटी में जेको रिस्पॉन्स उहो मिले, इहे सभु शयूं कंट्रीब्यूट त कनि त माण्हू छो नथा लिखनि। असांजो दोस्त आहे मनोज कुमार, ऑडियंस में हूंदो घणो करे, उन अयाज़ खे ट्रांसलेट कयो आहे, हसन दर्स खे ट्रांसलेट कयो अथई, ट्रांसलेशन्स हलनि पियूं। दुनिया जो जेको लिटरेचर आहे उहो बि ट्रांसलेट थियो आहे। बॉल्शेविक रिवोल्यूशन खां पोइ 1917 खां पोइ माण्हुनि जो इंट्रस्ट रशियन लिटरेचर में तमामु वधियो घणो, छो त उन्हनि ॾिठो त रशिया में इहो वॾो रिवोल्यूशन आयो, तंहिंखां पोइ उन्हनि रशियन लिटरेचर पढ़णु शुरू कयो। ऐं मेघाराम, मूंखे सही नालो न पियो अचे, हुन टॉल्स्टॉय खे तर्जुमो कयो त जीअं असांजे माण्हुनि ताईं पहुचे। असांजो अदीब ठीकु आहे लिखे थो, पंहिंजी ॿोलीअ में लिखणु ज़रूरी आहे, छो त हुन में पंहिंजो सही इज़हार माण्हू करे सघे थो, पर असांजा बेस्ट वर्क्स जेके आहिनि उहे ट्रांसलेट करे ॿिए ॿाहिरी दुनिया खे बि ॾेखारिया वञनि, ॾिना वञनि, त जीअं उन्हनि खे असांजे कल्चर जी, असांजे ट्रेडिशन्स जी ख़बर पए। अमर जलील जो बुक आहे लव लॉन्गिंग एंड डेथ, शॉर्ट स्टोरीज़ ते आहे, उहो बि लिखियलु आहे। तंहिंखां पोइ असां वटि लिखियलु आहे प्रिज़न नैरेटिव्स बाय असद पलीजो। त असां वटि राइटर्स आहिनि, थोरा थोरा लिखनि पिया, किथे किथे लिखनि पिया, पर उन्हनि खे उहा पज़ीराई कोन थी मिले। हा, पार्टीशन जी तव्हां ॻाल्हि कई, हाणे तव्हांखे सुवाल न था अचूं। पार्टीशन खां पोइ जेका सिंधी इंटेलिजेंसिया हुई उहा अलॻि इंडिया हली वई। हाणे जॾहिं इंटेलिजेंसिया हली वञे ऐं पोयां हिकिड़ो वॾो कैद थी वियो राइटर्स जो, त मूं पहिरीं खयो जोए साहब जो किताब जो नालो केस फॉर सिंध एंड कॉन्टिनेंट।
उन में हुननि दुनिया खे ॿुधाइण थी चाहे त असांजो छा मसइलो आहे, असां इहे मसइला हुननि दुनिया खे ॾियण थी चाहिया। त वॾो सबबु इहो ई आहे त जेको आहे इलाही जेको वर्क आहे उहो अनपब्लिश्ड रहिजी थो वञे, छो त माण्हुनि वटि हिकिड़ो त रिसोर्सिस कोन्हनि के, ॿियो पब्लिशर्स कोन्हनि के, ऐं टियों उन्हनि खे उहा पज़ीराई कोन थी मिले। इन जे करे असां वटि लिटरेचर तमामु घटि प्रोड्यूस थो थिए। मैम तव्हां तां ईंदासीं। तव्हां सां जीअं डिस्कस थियो थोरो, तव्हां चयो तव्हां कंहिं हिन क़िस्म जी एंथोलॉजी ते बि कमु कयो पिया, ऐं मुंहिंजो क्वेश्चन थोरो इहो ई आहे त अॼु असांखे कहिड़ी ज़रूरत आहे जेके राइटर्स आहिनि असांजा इंग्लिश राइटर्स जिन लिखियो आहे, सिंधी राइटर्स इंग्लिश में लिखियो आहे या जेके ट्रांसलेट कनि पिया, उन्हनि जे लाइ कहिड़ो स्कोप आहे अॻियां ऐं ख़ासि तौर ते लतीफ़ खे अञा असां कहिड़ो दुनिया खे ॿुधाए सघूं था, उन में तव्हां थोरो ॿुधायो। लतीफ़ आहे, अयाज़ आहे, इहे अयाज़ तव्हां ॾिसो त सिंध खां ॿाहिरि एतिरो नथो पढ़ियो वञे, इवन पाकिस्तान में बि उनखे पंजाब या ॿियनि सूबनि में नथो पढ़ियो वञे सिंध खां ॿाहिरि। त कहिड़ा स्कोप्स असां जिन ते कमु करे सघूं था इंग्लिश लैंग्वेज जे कंटेक्स्ट में? हिकिड़ी आउं ॻाल्हि चवंदसि त दिस इज़ माई वेरी पर्सनल ओपिनियन त पाकिस्तान में ॿ माण्हू अहिड़ा राइटर्स पैदा थिया आहिनि जेके एक्स्ट्रा ऑर्डनरी कैलिबर जा रहिया एज़ अ राइटर। हिकिड़ो फैज़ अहमद फैज़, ॿियो शेख अयाज़। घटि हूंदा आहिनि जेके अहिड़ा जीनियस पैदा थिजनि जेके हर मुहाॾे ते मुंहुं बि ॾियनि, उन सां गॾोगॾु हू पंहिंजी लिटररी स्ट्रगल बि रखनि, माण्हुनि में जोश ऐं वलवलो बि पैदा कनि, ऐं लिटरेचर खे बि पाण सां गॾु खणी हलनि। बदकिस्मती सां फैज़ त उर्दू में लिखियो, तंहिंजे करे हू ख़ुशकिस्मत रहियो, उनखे हिकिड़ी रिकग्निशन मिली वई, इंग्लिश में बि हुन लिखियो, पर शेख अयाज़ खे उहा न मिली। असां जॾहिं रशियन लिटरेचर जो ज़िक्र था कयूं या जर्मन जो, त गोइथे या टॉल्स्टॉय या रूसो सां वॉल्टियर, फ्रेंच राइटर्स, इहे इन करे फेमस न थिया त इन्हनि जेको प्रोवोकिंग एंड वेरी स्टिमुलेटिंग थाट्स हुयूं, नया रेवोल्यूशनरी आइडियाज़ असांखे ॾिनऊं। हुननि जी ख़ुशकिस्मती इहा हुई त हुननि खे तमामु सुठा ट्रांसलेटर्स मिलिया। जेकॾहिं तव्हां गोइथे जी फाउस्ट पढ़ंदो त तव्हां यू विल बी अमेज़्ड त कहिड़ी लैंग्वेज आहे जॾहिं त उहा ट्रांसलेशन लिखी वई आहे। सिमिलरली इज़ द टॉल्स्टॉय, छा थॉट आहे, छा रूसो जी थॉट आहे, इहे थॉट्स उन ई वे में कन्वे करणु, इहो हूंदो आहे हिकिड़े ट्रांसलेटर जो जॉब। उन क़िस्म जी ट्रांसलेशन असां वटि नाहे आई, बल्कि अचे ई कोन पई। मुंहिंजी सवेरे ज़िक्र कयो त साईं जमाल अबड़े पंहिंजी कुझु स्टोरीज़ आहिनि, पीराणी एंड अदर शॉर्ट स्टोरीज़ जे नाले सां कुझु शॉर्ट स्टोरीज़ खे ट्रांसलेट कयो आहे। उन में उहा टिंच, लिटररी टिंच आंदी आहे, ऐं शायदि उन जे करे ई हुनजी थोरी घणी रिकग्निशन हुनखे मिले पई। पर ॿिए के तरीक़े सां चइजे त हिननि खे ट्रांसलेटर्स आया आहिनि, हिननि उहो वर्क प्रोड्यूस कयो आहे, ईअं कोन्हे को, उहा न आहे वेरी उन लेवल जी कोन्हे का जंहिं ते हुननि खे इंटरनेशनल लिटररी प्लेटफॉर्म ते केरु कोट करे, केरु लिखे या केरु रेफरेंस ॾिए त हिनखे पढ़ियो वञे। हाणे अचे थो शाह साहिबु। शाह साहिबु हिकिड़ो वाहिद राइटर आहे सिंधी जंहिंखे हद खां वधीक ट्रांसलेट कयो वियो आहे, हद खां वधीक। कुझु असांखे वटि स्केटर्ड फॉर्म में ॿिया राइटर्स थिया हूंदा, पर हिकिड़ो जेकॾहिं सॉलिड फॉर्म में असांखे को राइटर मिले थो, उहो सिर्फ़ु शाह साहिबु आहे। उहो प्री पार्टीशन हुजे या अॼु ताणी हुजे, मैडम खमीसाणी या काज़ी अल्लामा आया काज़ी या मैडम फ़हमीदा ताणी, पर उन खां वधीक असां वटि शाह साहिब जी उहा न आहे। पर अगेन आई एम नॉट क्रिटिसाइज़िंग ऑल दीज़ राइटर्स, तमामु वॾे कैलिबर जा रहिया आहिनि, पर शाह साहिबु हिकिड़ी उन्हनि जी जेका सोच आहे या हुन जी प्रेज़ेंटेशन द पोइट्री आहे, कंहिं हिकिड़ी डायरेक्शन में कोन्हे का, उन जूं मल्टी मीनिंग्स आहिनि, स्पिरिचुअल, वर्ल्डली, हर तरीक़े सां। हुबुल वतनी बि उन में त आहे, त पर्सनल डिज़ायर्स बि आहिनि, ड्रीम्स बि आहिनि, फैंटसीज़ बि आहिनि, त फीलिंग्स बि आहिनि। हाणे इन सॼे खे गॾे करे को अहिड़ो वर्क अचे जेको उन्हनि जा इहे डायमेंशन्स मैंशन करे, ईअं न पियो थिए। जिन माण्हुनि उनखे कुझु सुरनि खे कयो आहे, को कंप्लीट वर्क न आयो आहे। साईं सौरली जो ज़िक्र कयो, पर उन में शाह साहिब जी पोइट्री कोन्हे, उहो सॼो उनजो PhD वर्क थियल आहे त शाह साहिबु हो केरु किथां आयो, पर उनजी ट्रांसलेशन न आहे। जेकॾहिं असां उनखे ट्रांसलेशन्स में आणियूं था त कंहिं हिकिड़े आस्पेक्ट सां उहा ट्रांसलेशन्स अचे पई। इहो बिल्कुलु ईअं ई आहे जीअं मैडम फ़हमीदा रियाज़ कयो आहे, शेख अयाज़ जो तर्जुमो ईंदा उर्दू, पर उन में
अमीर ख़ुसरो जो टच वधीक पियो अचे, शेख हयास किथे गुम थी वियो आहे। ऐं उहो जेका हुनजी पिक्युलरिटी, जेका हुनजी एज़ अ स्पेशल फीचर लिटरेरी कैरेक्टरिस्टिक आहे, उहो एब्सेंस थो नज़र अचे। तंहिंजे करे छा त कमु थिए पियो, थींदो रहंदो। असांजी हिकिड़ी सुञाणप रही आहे शाह साहब, पर उन सां गॾो गॾु हिकिड़ा ॿिया बि असां वटि शाइर रहिया आहिनि, शाह साहब जी एज जा ई शाइर रहिया आहिनि, उन्हनि खे बि आणणु घुरिजे। इन सिलसिले में हिकिड़ो असांखे अरुण जेठवाणी जो किताबु मिले थो, सूफ़ी शाह लती, उहो थोरो घणो असांखे हिकिड़ी अप लेवल ते, इंटरनेशनल लेवल ते नज़र अचे थो। या अलामा एल्सा काज़ी कयो आहे, पर या मैडम खमीसाणी कयो त मैडम खमीसाणी बि कंप्लीट वर्क न आहे कयो, चंद हुन जा सुर कया विया आहिनि। तंहिंजे करे हिकिड़ो कंप्लीट वर्क ऑफ शाह साहब अगेन, उहो तव्हांखे उनजी एब्सेंस नज़र ईंदी। तंहिंजे करे इहो मुकमल तरीक़े सां चवण त असां ॾाढा सुठा ट्रांसलेटर पिया पैदा कयूं, बिल्कुलु कोन्हे को। असां ॾाढा सुठा राइटर्स खणूं पिया, पर असां उन्हनि खे जिन स्टाइल में हुननि लिखियो आहे, जेको उन किताब जो रूह आहे, उहो उन किताब जे रूह में न पिया आणे सघूं। थैंक यू सो मच मैडम। साईं शौकत, तव्हां ख़ुदि लिटरेरी स्टाइल ते बि काफ़ी लिखंदा रहिया आहियो, त ऑडियंस खे इहो थोरो सम्झाइजो त असांजा जेके इंग्लिश राइटर्स इंग्लिश में लिखनि था, हिकिड़ो वॾो जीअं मैडम ॻाल्हि कई त फ़हमीदा रियाज़ ट्रांसलेट कयो त हुन में अमीर ख़ुसरो जो वधीक एलिमेंट हो, छो त अमीर ख़ुसरो ते हुन असांजो जेको लिटरेचर जो रीडिंग कल्चर आहे, असांजा केतिरा जेके लेखक आहिनि, उहे केतिरे हद ताईं उहे राइटिंग्स पढ़नि बि था ऐं उन स्टाइल खां वाक़िफ़ बि आहिनि, ऐं आइडियंस ताईं पंहिंजे स्टाइल जे थ्रू पंहिंजो एक्सप्रेशन केतिरो पोर्ट्रे करे सघनि था। इहो हिकिड़ो गैप अची थो वञे रीडर ऐं राइटर जे विच में, जेसि ताईं राइटर पंहिंजे स्टाइल खे सही नमूने क्राफ्ट नथो करे। त उन में हिकिड़ो जेको इहो तव्हां कुझु राइटिंग्स जे इनसाइट में ॻाल्हायो त क्रिटिकली, त असांजे राइटर्स खे स्टाइल में, इंग्लिश राइटर खे ख़ासि तौर ते स्टाइल में ऐं ट्रांसलेशन्स जेके हू ख़ासि तौर ते शाइरी जूं करे थो, उन में कहिड़े शयुनि जी वधीक ज़रूरत आहे? तमामु प्यारो सुवालु आहे। हाणे ॻाल्हि ईअं आहे त गार्शिया खां हिकु दफ़े पुछूं त तव्हां जेको जंहिं ॿोली में लिखो था पिया, उन में मतिलबु छा आहे, कहिड़ी शइ तव्हांखे अट्रैक्ट करे थी? उन जो हुन में सिफ़तूं घणियूं आहिनि, हुन में तमामु घणी वुसत आहे, हुन में मूंखे उन जूं सिफ़तूं ठीकु करण में मूंखे काफ़ी टाइम लॻियो थो वञे। ऐं नाविल निगार जेको आहे या नसर में जेको माण्हू कमु करे थो, क्रिएटिविटी करे थो, त उहो माना टोटल रिजेक्शन ऑफ अवेलेबल रियलिटी, उन जो इनकारी थी करे हू पंहिंजी रियलिटी क्रिएट करे थो। मिसाल तौरु 100 ईयर सभिनि पढ़ियो हूंदो, मैजिकल रियलिज़म या जादुई जेका हक़ीक़त निगारी आहे, त हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़े डायलॉग कंदे कंदे माना हिकिड़ो ॿियो मंज़र अचो वञे, हिकिड़ी ॿी ॻाल्हि थियो वञे, उन में जेके किरदार आहिनि उहे हिकु जाइ खां ॿी जाइ ते वञनि था, त उन्हनि जे मथे ते जेको आहे उहे शयुनि जा नाला लिखिया पिया आहिनि। हाणे इहा शइ जेकॾहिं असांजो माण्हू पढ़ंदो त हू माना हेॾा जाठा हणंदो त बाबा या त पोस्ट मॉडर्निज़म आहे या अलाए कहिड़ी बराए मूं ते। मां हिकु वटि हाणे ॾिसो वजूदियत, सारतर ख़ुदि चयो त वजूदियत वाक़ई आहे अलाए कोन्हे, मूंखे पाण खे बि ख़बर कोन्हे। हाणे जेका माण्हू जी जेको स्टाइल राइटर जो ठहे थो, उन जे लाइ ईअं आहे त फिक्शन खे तमामु वॾी अहमियत हासिलु आहे, अंग्रेज़ी हुजे या का ॿी ॿोली हुजे। उन खां फिक्शन खां पोइ यानी क्रिएशन आहे, क्रिएशन खां पोइ जेको आहे सो क्रिटिसिज़म थिए थी, ऐं क्रिटिसिज़म खां पोइ जेका आहे कंपाइलेशन आहे, कंपाइलेशन खां पोइ माना सहेड़नि कंपाइलेशन, उनखां पोइ ट्रांसलेशन थिए थी। ऐं हीउ दौरु जेको आहे उन में ट्रांसलेशन खे ट्रांस क्रिएशन चइबो आहे, यानी ट्रांस क्रिएटिविटी। तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो, फिज़जराल जेको आहे उनजो रुबायूं तर्जुमो कयूं उमर ख़याम जूं, त न सिर्फ़ु फिज़जराल खे कोई न सुञाणींदो हुयो, पर हू हुनजी शोहरत बि थी वई ऐं गॾोगॾु उमर ख़याम बि मशहूरु थी वियो। ट्रांस क्रिएशन जेका आहे उहा पंहिंजा ते वॾी हैसियत रखे थी पई। ऐं अमेरिका में अॼुकल्ह जीअं मिसाल तौरु निकोलस स्पार्क आहे, डैन ब्राउन आहे, इहे माण्हू लिखनि पिया, त उन्हनि माना डर्टी रियलिज़म खे असां वटि हिकिड़े दोस्त जो नाविल छपियो साईं ज़फ़र जुनेजो साहबु, तमामु बहितरीनु नाविल आहे। उनखे फ़ोन कई, मूं चयो हीउ कीअं तव्हां लिखियो आहे, ऐं बाद में हिकिड़ी जाइ ते तनक़ीद ॿुधण में चई हीउ डायरी वांगुरु लिखियलु आहे। मूं चयो आटो फिक्शन जेका आहे उहा हिकिड़ी तसनीफ़ आहे, हिकिड़ो नओं ॾांहुं आहे। अहिड़े नमूने ओरान पामोक खे तव्हां पढ़ंदव त उनजा तक़रीबन नाविल जेके आहिनि उहे आटो फिक्शन में लिखियलु आहिनि। तंहिं करे असांखे जेकॾहिं कंहिं शइ जी ख़बर न हूंदी आहे,
पोइ असीं चवंदा आहियूं त वाह ही जेका शइ मूंखे कोन थी पसंदि अचे ऐं आउं इनखे पढ़ी नथो सघां। इहो हिकिड़ो मसइलो आहे। साईं महिरबानी, टाइम घटि आहे, शॉर्ट हिकिड़ो क्वेश्चन वठंदासीं। साईं डॉक्टर रफ़ीक साहब, पब्लिशिंग फैक्टर जेको थिए थो ऐं असां इहो ॾिसूं था त इलाही जेको वर्क असांजो प्री पार्टीशन जो ट्रांसलेट कयल हो, अॼु बि मिर्ज़ा कलीच जो जेको वर्क आहे उहो अनपब्लिश्ड आहे, वरी पब्लिश कोन्हे थियो उहो। त पब्लिशिंग फैक्टर केतिरो पंहिंजो किरदारु अदा करे थो राइटर ऐं रीडर जे रिलेशन में, ऐं असां सिंधी राइटर्स जे हुन इंग्लिश लिटरेचर में हिकिड़ो स्कोप ठाहिण में? इन जो जवाबु हिन ॻाल्हि सां कंदुसि त कंहिं माण्हूअ वञी सऊदी अरब में एसियुनि जो दुकानु, हिन जो हीटर्स जो दुकानु खोलियो, त केरु हीटर वठणु आयो कोन, उते सदाई गर्मी हूंदी आहे, उते त एसी खपंदा आहिनि। पोइ वरी हुन वञी एसियुनि जो दुकानु खोलियो साइप्रस में, उते सदाई सर्दी हूंदी आहे, उते केरु एसी वठणु आयो ई कोन। पोइ हुन चयोसि हाणे तूं वञी किताब जो दुकानु खोल हैदराबाद में या सिंध में, हुन अची खोलियो, उते बि अची बुख मरियो, केरु किताब वठणु आयो ई कोन पियो हुनखां। त इहो मसइलो आहे त पब्लिशर्स जेकॾहिं तव्हांखे ॿुधायो अलामा दाऊद पोटे जो इलाही कमु आहे जेको अनपब्लिश्ड आहे, जेको अॼु ॾींहं ताईं मंदरयाम ते कोन अची सघियो आहे। इलाही राइटर्स आहिनि जिन जो अञा ताईं कमु हुननि वटि तयारु आहे। हाणे राति जामी चानी साहिबु ॻाल्हि कई त हुननि जो हिकिड़ो किताबु तयारु हो ऐं टेबल ते ईअं पियो हो, हिकिड़ो दोस्त आयो, हुन चयो साईं छा आहे? चई मुंहिंजो नओं बुक थो अचे। चई साईं को प्रैक्टिकल कमु कयो न। चई न आम माण्हू खे इहा ख़बर न आहे त इहो प्रैक्टिकल कमु आहे। त हाणे असांजी पब्लिक बि केतिरी संजीदा आहे किताबनि खे पढ़ण में, पब्लिशर केतिरो संजीदा आहे उनखे पब्लिश करण में। त उहा अवेयरनेस हाणे ही ॾिसो फेस्टिवल जेके थियनि पिया, हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल 2 दफ़ो थियो आहे, जेका ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, जंहिंमें इंटेलेक्चुअल डिस्कोर्स जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म मिले थो माण्हुनि खे ऐं उहे माण्हू अचनि था। त ग्रेजुअली इहे शयूं पाण में ईंदियूं ऐं पब्लिशर्स बि अॻियां वधंदा, रीडर्स बि अॻियां वधंदा, रीडरशिप अॻियां वधंदी ऐं पोइ पाण जो वधीक लिटरेचर फ्लरिश कंदो। मैम, अॼु जे लाइ असां जेके यंग राइटर्स आहिनि ऐं उहे इनक्लाइंड आहिनि घणो इंग्लिश ॾांहुं, इंग्लिश ॾिसनि पढ़नि था ऐं लिखनि बि था, पर लिटरेचर ॾांहुं हुननि जो ट्रेंड सेट कीअं थिए, माना कहिड़ियुनि शयुनि ते हुननि खे वधीक तवजो ॾियणु खपे? पंहिंजे सभिनि खां वधीक अचे थो त असांखे उन ज़ुबान ते जेका ॿोली, जंहिं ॿोलीअ में लिखूं पिया उन ते असांखे कमांड हुजे, त जीअं प्रॉपर सही एक्सप्रेशन ऑफ थॉट्स एंड फीलिंग अची सघे। ऐं उन मामले में असीं थोरो परे, जेका असां इंग्लिश सिखूं था उहा बुकिश आहे। जिन खे अंग्रेज़ी अचे थी एज़ अ फस्ट लैंग्वेज या उन्हनि जी ॾाढी एडवांस लैंग्वेज आहे, जीअं हींअर ॻाल्हि थी त उहो ब्यूरोक्रेसी जी तरफ़ वञनि था। इहो बि न आहे, दुनिया में वॾा राइटर्स हिकिड़ा विलिंगली पैदा थिया आहिनि, ॿिया ब्यूरोक्रेट्स राइटर पैदा थिया आहिनि, पर असां वटि वरी ब्यूरोक्रेसी जी, आई एम सॉरी टू से सम ब्यूरोक्रेट इज़ हियर, घणो करे लिटरेचर क्रिटिकल थो थिए त उहो अवॉइड कंदा आहिनि कंहिं क्रिटिसिज़म खे इनवाइट करण जे लाइ, तंहिंजे करे हू हुनखे टच कोन कंदा आहिनि। जॾहिं रिटायर थींदा तॾहिं हिकिड़ो ॿ को कुझु लिखी छॾियऊं त लिखी छॾियऊं, पंहिंजे पैसनि सां छपाए छॾियऊं, नथो थिए। अहम ॻाल्हि आहे ॿोलीअ ते कमांड ॾिठो। ॿी ॻाल्हि आहे त तव्हांखे उन ज़बान, जंहिं ज़बान में लिखो पिया उन्हनि जे लिटरेरी जनरास जी हुजे ॼाण त तव्हां लिखो छा पिया। हिते वाई न आहे लिखणी अंग्रेज़ीअ में, उनखे कहिड़ी तरह आणंदो। हिते गज़ल न आहे लिखणो, हिते कहिड़ी तरीक़े सां तव्हां आणंदो। इहो गज़ल खे आउं टोटली चवां त ओड आहे, ओड बि कोन्हे, गीत आहे, गीत बि कोन्हे। हाणे हिननि ॿिन्ही उन्हनि जनरास खे सम्झणो आहे, उहो फीचर सम्झी उन फीचर्स खे लिखणो आहे त हीअं लिखणो आहे ताकी उहा मेच्योरिटी उन में नज़र अची सघे। असीं टोटल अमलकमेशन कयूं था, दी स्टाइल ऑफ सिंधी लैंग्वेज इज़ इंग्लिश, ऐं उहो ॿई पाण में टैली नथा कनि। उहो किथे परे बीठल आहे, उहा बिल्कुलु ईअं ई आहे त कंहिं ॻोठाणे खे न जुती जे मथां टाई पर बीहारे छॾिजे, बाबा तूं आहे न सफ़ा शहरी थी वियो ऐं अंग्रेज़ी बि अचे। तंहिंजे करे उहा जेका ॿोली आहे, जंहिं ॿोलीअ में लिखियो थो वञे लिटरेचर, भले तव्हांजो थीम्स लोकल हुजनि, भले तव्हांजा हुजनि, पर उन क़िस्म जी डिस्क्रिप्शन, उन क़िस्म जो विज़न, उन क़िस्म जी ॿोली, उन क़िस्म जी सिमिली एंड टेक्निकलिटीज़, जेका फिगरेटिव लैंग्वेज आहे, उहा ॾियणी पवंदी। असीं घणो करे पंहिंजे ॻोठ खे एतिरो इन्वॉल्व था कयूं लिटरेचर में, असीं सम्झंदा आहियूं त इहो ई पैट्रियटिज़म आहे।
मूंखे सिंधीअ में लिखणो त मूंखे कुझु न कुझु ॻोठाणो ज़रूरु ॾियणो आहे, पंहिंजे ॻोठ जा आसपास जा मोहल्ला पाड़ा पंहिंजा जबल सिंध जा ज़रूरु ॾियणा आहिनि, न त मूंखे लॻंदो ई कोन त को मूं सिंध जो कर्ज़ु अदा कयो। असीं वॾा पंहिंजा कर्ज़ इन ई सिलसिले में अची अदा करण जी कोशिशि कंदा आहियूं। इहो न थींदो। तव्हां जेकॾहिं उन ॿोलीअ में लिखो पिया त उन ॿोलीअ खे सम्झो त हिन ॿोलीअ जे थ्रू आउं छा कन्वे करे सघां थो। ऐं ज़रूरी न आहे त हर किथे तव्हां पंहिंजे बैकग्राउंड उहो बैकग्राउंड हिकिड़े रिफाइंड वे में बि ॾेई सघिजे थो, जेको असीं घणो करे सिंधीअ में सफ़ा हिकिड़े ओपन वे में ॾींदा आहियूं, उहो हिकिड़े रिफाइंड वे में। अंग्रेज़ीअ में लिखण जो हिकिड़ो ॿियो तरीक़ेकार आहे, हुन जो स्टाइल पंहिंजो आहे, उहो असांखे न्यू जेका आहे उन्हनि खे हिकिड़ो जनराज जी टेक्निकलिटीज़ एज़ वेल एज़ त उन ॿोलीअ जी ज़रूरत कहिड़ी आहे, कीअं प्रेज़ेंटेशन आहे उनजी, उहा सम्झणी पवंदी। थैंक यू। आख़िरी क्वेश्चन वठंदासीं छो त हितां इशारा अचनि पिया, टाइम घटि आहे। ऐं साईं तव्हां हिकिड़े पॉज़िटिव नोट सां इन सवाल खे एड्रेस कयो त ट्रेन में जीअं मेम ॻाल्हायो ऐं डॉक्टर रफ़ीक बि ॻाल्हायो त प्रॉब्लम कहिड़ो हुजणु खपे असांजो, जेके सिंधी राइटर्स इंग्लिश में लिखनि था हू कहिड़े प्रॉब्लम ते ऑडियंस खे अट्रैक्ट करे सघनि था, ऐं इंटरनेशनली जेको वर्क उन्हनि जो जेकॾहिं उन्हनि खे इंटरनेशनल पज़ीराई मिले बि थी त हू कहिड़े प्रॉब्लम ते मिली सघे थी, आया उहो पॉलिटिकल हुजे, सोशल हुजे, या प्योर लिटरेचर जो हुजे जंहिंमें मेटाफोरिकल ऐं सिम्बोलिक लैंग्वेज हुजे। ऐं उहे वधीक क्वेश्चन इहो आहे त हू पंहिंजे रीडर खे कहिड़े प्रॉब्लम सां अट्रैक्ट करे सघे थो, छो त अॼु जो रीडर ॾाढो वर्सटाइल आहे। महिरबानी। मां तव्हांजे सवाल ॾे अचण खां पहिरीं साईं वारी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि त बाक़ी असां वटि पहिरियों माण्हुनि खे मारण लाइ टैंकूं हुयूं, हींअर बैंकूं आहिनि। हैदराबाद सॼे में तव्हांखे किताबनि जा घणा दुकान मिलंदा, मां सम्झां थो मामूली के ॿ टे आहिनि, उहे बि माना जंहिं हालत में आहिनि। त अच्छा, उनखां पोइ जेको अंग्रेज़ी में शयूं पहुचनि थियूं असां वटि केतिरियूं पहुचनि थियूं। वरी उहा ॻाल्हि थी त अवलियत जेका आहे उहा असांजी किताब कोन आहे, असांजो पावर आहे, पावर हंगरी असीं माण्हू आहियूं पोस्ट कॉलोनियल, हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। तव्हां जेका ॻाल्हि कई त हाणे हिकिड़ी जाइ ते ऐं वरी कोट कंदुसि पंहिंजो गार्शिया खे, त हुन चयो त इफ़ यू थिंक यू आर नॉवलिस्ट ओके एंड इफ़ यू थिंक यू शुड री राइट एंड जेका रीडिंग आहे, हाणे हिकु त पहिरियों त रीडिंग थिए कोन पई, वरी जेका थिए पई उहा मिसरीडिंग घणी आहे। मिसरीडिंग हिकिड़ो वर्ड आहे जंहिंखे तव्हां हिकिड़ो असल में सम्झी, हिकिड़ो माण्हू कुझु पढ़े थो वरी उनखे उन मां उबता जेके उहे, हिकिड़ी जाइ ते अयाज़ लाइ चयो वियो त अयाज़ हीअं छो न कयो, हूं छो न कयो, बाबा अयाज़ तुंहिंजी मर्ज़ी सां हलिया। मसइलो इहो आहे तूं डेथ ऑफ आथर खे असां केॾां कयूं। हर पढ़ंदड़ जेको आहे उहो माना पंहिंजे हिसाब सां पंहिंजे मतिलब सां कढे थो। हिकिड़े वण खे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॾिसे थो पियो, जेको उनखे कटींदो हूंदो उनखे कटण जे हिसाब सां ॾिसंदो। हिकिड़ो जेको मुसाफ़िर आहे उहो उनजे हेठां वेहण जो तसवुरु पेश कंदो। हिकिड़ी झिरकी आहे उनजो तसवुरु इहो हूंदो त इन में आखेरो कीअं ठाहिजे। असां वटि पहिरियों त इहो आहे त ॿोली ते कमु थिए ऐं ॿोली खे उन नमूने जेको आहे सो वरितो वञे सिखण जे हवाले सां। सिर्फ़ु ख़ाली ईअं कोन आहे त असांखे अंग्रेज़ी ॻाल्हाइण ऐं कुझु न कुझु लिखणु जेका आहे उहा वॾी ॻाल्हि आहे, न, उहा लिटररी ॿोली कीअं थींदी, लिटररी नेस उन में कीअं ईंदी, उहो पढ़ण सां ईंदी। तई 100 नाविल पढ़ी पोइ हिकु को सुठो माना नाविल पेश करे सघो था। हीअ दोस्त आहे अज़र नूनारी जंहिंजो इहो नाविल मूं ज़िक्र कयो, ॿियो बि नाविल लिखे पियो, त हुन सुठी तमामु सुठी कोशिशि कई आहे ऐं उनजो थीम तव्हां पढ़ंदा त तव्हां पाण बि उनखे दाद ॾियण खां कोन रही सघंदा। तंहिं करे असां वटि माहौल ज़रूरु आहे, नौजवान आहिनि, असांखे होप आहे त उहे ठीकु आहे, इन्हनि शयुनि खे मोबाइल या ॿियूं शयूं असांजूं अविलतियूं ज़रूरु आहिनि, पर उहो तमामु घणो उन तरफ़ जेकॾहिं वञे थो पियो उहो अंग्रेज़ी तरफ़ वञे थो, अंग्रेज़ी में तख़लीक़ियत तरफ़ वञे, राइटिंग स्किल खे इम्प्रूव करे ऐं उहो माना लिखण जी तरफ़ कोशिशि करे। ऐं अच्छा, वरी पब्लिशिंग जो मसइलो थिए थो। असां वटि अंग्रेज़ी खे छपण जे लाइ माना वॾा के इदारा जेके आहिनि लोकल लेवल ते आहिनि, पर जेके वॾा इदारा आहिनि उहे तव्हांखे छपण लाइ तयारु कोन आहिनि। मूं हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो किताबु लिखियो, उन मूंखे इहो चयो त तव्हां मैन्यूस्क्रिप्ट असां सां शेयर करे छॾियो, ऐं ॾिसंदसि त माना तव्हांजो साल या 15 महीननि में जेकॾहिं किताब असां छपियोसीं त ठीकु आहे, ॿी सूरत में हू कोन छपंदा। त तंहिं करे इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं उहो कोशिशि करे लिखे बि अथो पियो। अच्छा, इन सां गॾोगॾु हिकिड़ी नरगिसियत आहे त आउं अंग्रेज़ी में लिखां पियो, अंग्रेज़ी ॻाल्हायां पियो, तंहिं करे आउं डिफरेंस
रखां थो। उहो जानू जर्मन वारी ॻाल्हि थी वई त बाबा ताईं सभु कतार करे बीहो ऐं वारे वारे सां हथु ॾियण जो बि तरीक़ो हुजे ऐं माण्हू उहो फाथो पियो हुजे ऐं हुन सां हुन ॿिए किरदार में हुन चयो त बाबा तूं छो नथो ॻाल्हाईं, त आउं इन करे कोन पियो ॻाल्हायां, धारी ॿोली आहे उहा ई वेंदी बात मां। अहिड़ा मामला जेके सोसाइटी में असां नाअहल बि हूंदा आहियूं, वरी उन ते बज़िद बि हूंदा आहियूं, अहिड़ो बि मूं ॾिठो आहे। तमामु वॾी महिरबानी। ऐं आइडियंस खां इन करे माज़रत चाहींदुसि जो मूंखे ऑर्गेनाइज़र्स तरफ़ां इशारा अचनि पिया त क्वेश्चन आंसर्स जे लाइ फॉरम ओपन न कयो, इन करे डॉक्टर रफ़ीक साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तमामु ज़बरदस्त शयुनि खे एड्रेस कयो। तव्हां मैडम फरीदा, शौकत लोहार, तमामु घणी तव्हांजी महिरबानी। ऐं इन सां हीअ सेशन वाइंड अप कयूं था ऐं सेशन